नाज़रीन, वगण खां अफ़सोसनाक ख़बर शामिल कयूं था त वगण लॻे ॻोठ जाफ़राणी में बरसात दौरान चौपाए माल जे वाड़े जी छत किरण सबबि नौजवान पौरियत नवीद अहमद बुर्रो जे वारसनि वटि को बि चूंडियल नुमाइंदो न पहुतो ऐं नई सिंध हुकूमत पारां बरसात दौरान हादसनि में फ़ौत थींदड़नि जे लाइ ऐलानियल इमदादी रक़म मिली सघी। छित किरण दौरान फ़ौत थी वियल नौजवान नवीद अहमद जे घर में सोग वारो माहौल छायल संदसि घरभाती खेसि यादि कंदे लुड़क लाड़ींदा रहनि था। फ़ौती नौजवान जे पौरत भाउ TSN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त काश न थिए खुदा कारण असांखे को बि न वेरा तव्हां ई आया हो। ही ज़ालिम मंज़र आहे, तव्हां ॾिसी सघो था जेको असांखे पंहिंजो भाउ नवीद अहमद खसियो 5 मिंटनि जे अंदरि। हीअ मंज़र आहे जेको खॾ जी तबाही जे करे हिते आहे। हथनि मां पंहिंजो भाउ हले वियो 5 मिंटनि जे अंदरि। हिते किरी आहियूं असां 15 मिंटनि खां पोइ पंहिंजो गाहु हुतां सिर पटियो नवीद हितड़े आहे, हुतां सिर पटियो बि अॼु ॾींहं त न आयो आहे। इहो मंज़र ज़ालिम मंज़र आहे जेको असांजो भाउ असांखे थींदो। ईअं बि चयो त ख़ल्क़ जेका आहे तंहिंजो बि मुंहिंजे भाउ खे लताड़ो न भाॼी ठाहे मथो चवनि पिया त हितां सिर पटियो नवीद हितड़े आहे, हुतां सिर पटियो बाक़ी इहो सुठो आहे। साम्हूं ॾिसो जेका लेंटर बि मथां कयोसीं ऐं गेटर बि लॻोसीं जंहिंमें हू शहीद बसि रब पंहिंजी बाझ करे अलाह जो अमर हुयो, असां रब जो अमर मञियोसीं। सिंध हुकूमत ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि खे घुर्जे त बरसात दौरान छित किरण सबबि फ़ौत थी वियल मिसकीन पौरियत जे बचनि खे सिंध हुकूमत पारां बरसात दौरान हादसे में फ़ौत थियल लाइ ऐलानियल इमदादी रक़म ॾेई संदसि बचड़नि जी वाहवार कई वञे।